मके में जॾहिं निकिरनि था, इब्न अब्बास आयो, मौला कॾहिं जो इरादो आहे? मौला फरमायो कूफे थो वञा। मौला कूफे वारा बेवफ़ा आहिनि। मौला फरमायो मूंखे ख़बर आहे। ईअं न आहे न जेका तोखे ख़बर आहे मूंखे कोन्हे का। पोइ छो था वञो? भला जेकॾहिं वञूं था त अहल बैत खे छॾे वञो, ख़वातीन खे छॾे वञो। मौला जीअं त इब्न अब्बास बहरहाल हिकु शख़्सियत हुयो, मौला हुनखे सिधो सो जवाबु ॾिनो, इन अल्लाह शाह ऐं यरानी क़तीला व यराहु नसबाया। अल्लाह ताला जी मशियत इहा आहे अल्लाह जी त मां संदसि राह में शहीद थियां, ऐं अल्लाह जी मशियत इहा आहे त मुंहिंजा ही ख़वातीन ऐं ॿार इहे असीर बणिजनि। मौला जो मनसूबो तयारु आहे, मौला जो मनसूबो तयारु आहे। कूफे जे तरफ़ रवाना थिया। हिकिड़ी मंज़िल ते इत्तला आयो, मुस्लिम इब्न अकील शहीद कयो वियो, इब्न ज़ियाद पहुची चुको आहे, हानी इब्न उरवा शहीद कयो वियो, तव्हांजा ॿई क़ासिद क़त्ल कया विया, शहीद कया विया। कूफे ते इब्न ज़ियाद क़ाबिज़ थी चुको आहे, लेकिन वरी बि मौला वञनि था कूफे जे पासे, वरी बि कूफे जे पासे। मक़सदु छा आहे? मक़सदु इहो आहे, मौला खे ख़बर हुई कूफे वारा साथ कोन ॾींदा, लेकिन कूफे वारनि जे दावत ते थो वञा। उन्हनि दावत ॾिनी आहे, जॾहिं मां मज़लूमाना हालत में शहीद थींदुसि त इहा मज़लूमियत कूफे वारनि जे दिलनि में गुनाह ऐं जुर्म जो अहसासु पैदा कंदी त असां ई दावत ॾिनी हुई ऐं असां ई साथ न ॾिनो, तंहिंजे करे असांखे कुझु करिणो आहे, ऐं पोइ इहो जुर्म जो अहसासु कूफे खे तब्दील करे छॾींदो। ऐं थियो बि ईअं, थियो बि ईअं। मौला शहीद थिया इंतिहाई मज़लूमाना हालत में, अहल बैत असीर थिया इंतिहाई मज़लूमाना हालत में। हाणे कूफे वारनि जे दिलनि में अहसास जुर्म जाॻियो त असां ई तलब कयो हुयो, असां ई दावत ॾिनी हुई, असां ई बेवफ़ाई कई, तंहिंजे करे असांखे कुझु करिणो आहे। छा करिणो आहे? कूफे खे साफ़ करिणो आहे। ऐं तव्हां ॾिसो 61 हिजरीअ में मौला जी शहादत, 64 में तवाबीन जो इनक़लाब, ऐं 66 में मुख़्तार उथे थो, 66 रबीउल अव्वल मुख़्तार उठे थो, ऐं 67 रमज़ान में मुख़्तार शहीद थी वियो। लेकिन इन साल ऐं चंद महीननि में मुख़्तार कूफे मां ॻोल्हे ॻोल्हे दुश्मनान अहल बैत खे क़त्ल कयो ऐं कूफो साफ़ थी वियो। कूफो साफ़ थी वियो। मौला जेकॾहिं कूफे न वञनि हा, यमन वञनि हा, शहीद थियनि हा, मके में शहीद थियनि हा, मदीने में शहीद थियनि हा, कूफे वारनि में अहसास जुर्म जाॻे हा? न, अहसास जुर्म न जाॻे हा, कूफो वापसि न अचे हा। मौला इन्हनि जे दावत ते इन करे था वञनि ताकी मज़लूमाना शहीद थियनि ऐं कूफे वारा पंहिंजे दिलि में अहसास जुर्म इन्हनि जे जाॻे ऐं उथनि ऐं कूफे खे साफ़ कनि। इहो कूफो जो 68 हिजरीअ ताईं साफ़ थियो, 53 हिजरीअ खां या 50 हिजरीअ खां 68 हिजरी, इहो 16-17 साल कूफो मटिजी वियो। लेकिन उन खां पोइ वरी जो कूफो तब्दील थियो आहे त अॼु ताईं इल्म अलीअ जो शहर आहे। अॼु ताईं इल्म अलीअ जो शहर आहे। नजफ़ कूफो आहे न। असां ताईं जेको बि दीन पहुतो आहे अहल बैत जो, नजफ़ खां पहुतो आहे न। ऐं नजफ़ खे मर्कज़ कंहिं बणायो? अली इब्न अबी तालिब। इहो वापसि कुरैश जो शहर थी वियो, लेकिन वापसि कंहिं आंदो? हुसैन इब्न अली। हुसैन इब्न अलीअ जी मज़लूमाना शहादत। ऐं उन खां पोइ कूफो कॾहिं बि न बनी उमैया जे कब्ज़े में आयो, न अब्बासिन जे कब्ज़े में, न सद्दामिन जे कब्ज़े में आयो।
मौला जो वो इल्म वारो दर्स अज ताईं क़ाइम आहे ऐं क़यामत ताईं क़ाइम रहंदो। इनखे दवाम बख़्शण वारी इमाम हुसैन जी शहादत है। इनखे ज़िंदा जावेद बणाइण वारी इमाम हुसैन जी शहादत है। ये जेके नजफ़ में पढ़नि था ये डायरेक्ट अली इब्न अबी तालिब जा शागिर्द हैं, इनडायरेक्ट न, डायरेक्ट भी शागिर्द हैं। अहल खपे तो शागिर्द अहल हुजे, उस्ताद मौजूद है। हिकिड़े दफ़े मौला अली कुमेल खे वठी रात जो अंधेरी रात में ॿाहिरि निकिता। इन जाइ ते पहुता जिते वादियो सलाम आहे, इहो नजफ़। हिते मौला हिकिड़ी लकीर ज़मीन ते लॻाई ऐं चयो कुमेल खे त हिन खां अॻिते न अचिजे। मौला अॻिते विया। देरि गुज़री वई, कुमेल बीह थकिजी पियो, वेही रहियो, वेही बि थकिजी पियो। वरी परेशानी पैदा थियसि त ख़ारिजी बि आहिनि, दुश्मनी बि आहे, बर्दाश्त न करे सघो, सब्र न करे सघियो, अॻिते वियो। अॻिते जो वञे त ॾिसे त मौला ज़मीन में कुझु जॻह खोटरी आहे ऐं उन में सर विझी कुझु चई रहिया आहिनि, सर विझी कुझु चई रहिया आहिनि। हिन जे पेरनि जो आवाज़ थियो त मौला पोइ हिते ॾिठो ऐं फरमायो त कुमेल आहे? ऐं हा मौला। मौला फरमाए तोखे रोके न हुयो त न अचिजां? चइसि मां बर्दाश्त न करे सघियुसि, सब्र न करे सघियुसि। हाणे अचे थो, पुछे थो मौला हीअ छा था कयो तव्हां? हीअ खॾ छा खोटी आहे? हिन ज़मीन सां छा था ॻाल्हायो तव्हां? हाणे मौला पंहिंजे दिलि जी जेका आरज़ू आहे उहा बयानु कई आहे। फरमाइनि था हा हुना इल्मुन जमन जमा, हीअ मुंहिंजो सीनो इल्म जो समुंड आहे जेको छोलियूं थो हणे, लेकिन मूंखे को लाइक़ु खणण वारो नथो मिले। तंहिंजे करे मां पंहिंजो कुझु इल्मु हिन ज़मीन जे हवाले थो कयां। बाद में के ईंदा हितां जा फुटल सलाह खाईंदा, मुंहिंजो इल्मु उन्हनि ताईं पुॼंदो, मुंहिंजो इल्मु उन्हनि ताईं पुॼंदो। अगरि तव्हांखे कॾहिं यकीन न अचे न, वेंदा कयो कॾहिं जेको आहे न वादीअ में, वादीअ सलाम में ज़मीन खे खोटियो। तव्हांखे थोरी ज़मीन खोटण खां पोइ अलाए केतिरनि जायुनि तां इहे दुर नज़र ईंदा, दुर नजफ़। इहो सिर्फ़ु हिते थींदो आहे, ॿियो किथे न थींदो, ॿियो किथे न आहे थींदो, सॼी दुनिया में किथे न आहे थींदो, सिर्फ़ु हिते थींदो। अली इब्न अबी तालिब जो इल्मु आहे जेको हिन ज़मीन जे हवाले थियल आहे। लाइक़ु शागिर्द खपे थो, उस्ताद अञा बि ज़िंदा आहे। उन जे इल्म जो ज़रियो जेको जारी थियल आहे उहो अॼु ताईं जारी आहे। हीअ इल्म अलीअ जो शहर वापसि मोटी आयो, कूफो। इमाम हुसैन जो पहिरियों कारनामो, इमाम हुसैन जो ॿियो कारनामो, हिन दुश्मन उम्मत खे वापसि मुहिब बणायो। कीअं? इमाम हुसैन जे इन मज़लूमाना शहादत ऐं अहल बैत जी इन मज़लूमाना असीरीअ उम्मत जे दिलनि में मौजूदु दुश्मनीअ खे आस्ते आस्ते घटि करणु शुरू कयो ऐं इन्हनि में मुहबत पैदा करणु शुरू कई। इन करे त मज़लूम सां हर कंहिंजी दिलि लॻंदी आहे, ज़ालिम सां कंहिंजी दिलि न आहे लॻंदी। घणो अरसो गुज़रियो, थोरो अरसो मसा गुज़रे थो। इमाम बाक़र अलैहिस्सलाम जो दौरु अचे थो, इमाम सादिक़ अलैहिस्सलाम जो दौरु अचे थो। हज़ारनि जे तादाद में उम्मत अची इन्हनि ॿिन्ही जे दरवाज़े ते वेहे थी, दीन सिखे थी, सॼी दुनिया ताईं पहुचाए। जेको दुश्मनीअ ते पलिजी उम्मत वॾी थी हुई, उन्हनि में वरी मुहबत पैदा थी, अहल बैत जे दरवाज़े ते आया, असुल दीन मिलियो।
इमाम हुसैन ॿई कारनामा अंजाम ॾिना, ॿई चैलेंज इमाम हुसैन पंहिंजे हिकिड़ी मज़लूमाना शहादत जे ज़रिए ॿिन्ही चैलेंजनि खे हल करे छॾियो। हिन खे रस कनि, चालाक इंसान चालाक तरीन हुजे लेकिन मासूम जे साम्हूं ॿार, मासूम जे साम्हूं ॿार। इमाम हसन सुलह जे ज़रिए कारनामो अंजाम ॾिनो, इमाम हुसैन मज़लूमियत जे ज़रिए कारनामो अंजाम ॾिनो। हिकिड़ो जुमिलो मां साहिब जो मुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। आशूर जी शब आहे, मौला सभिनी खे ख़ैमे में घुरायो। हाणे मौला सभिनी जी वफ़ा परखणु चाहे, इम्तिहान था कनि। मौला फरमायो मां तव्हां जिहाद जी बैत खणी थो वठां। जेको सुभाणे जिहाद थियणो हुयो, वाजिबु हुयो, बैत खणी वरितमि, हाणे तव्हां ते वाजिबु कोन। वञणु चाहियो त वञी सघो, नथा वञो। मौला फरमायो थी सघे थो तव्हां इहो सोचो त हुसैन सां गॾु रहंदासीं, शहादत जो दर्जो अता थींदो। मौला फरमायो उहो मां तव्हांखे ज़मानत ॾियां थो शहादत जे दर्जे जी। हाणे जेकॾहिं वञणु चाहियो त हलिया, हाणे बि कोई नथो वञे। मौला फरमायो थी सघे थो अञा कंहिंजे ज़हन में हुजे त सुभाणे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे नाना रसूलुल्लाह जे बारगाह में कहिड़ो जवाबु ॾींदो त हुसैन खे अकेलो छॾे आया हुयासीं। मौला फरमायो हुन जो बि इंतज़ाम कयां। तव्हां हीअं कयो, ख़याम मां अहल बैत खे वठो, मदीने छॾियो। क़यामत ॾींहुं चई सघंदा त अहल बैत खे मदीने छॾणा हुयासीं, लेकिन हाणे बि कोई वञण जे लाइ तयारु न आहे। सभिनी खां पहिरियां हज़रत अब्बास उठनि था ऐं बीही मौला हिकिड़ो जुमिलो फरमायो, मौला पंहिंजे दरवाज़े खां को भलो दरवाज़ो ॿुधायो जो तव्हांजे दरवाज़े खे छॾे उॾाए। केरु चए थो मौला हीअ त हिकिड़ी जान आहे, अगरि मुंहिंजे हिन जान खे क़त्ल कयो वञे, जिस्म जा टुकड़ा कया वञनि, उनखे जलायो वञे ऐं इहा रख हवा में उछलाई वञे, अगरि 1000 दफ़ा क़त्ल करण खां पोइ बि वरी जेकॾहिं ज़िंदा करे पुछंदा काॾे थो वञे, चवंदुसि हुसैन ॾे। जॾहिं मौला हिननि जी वफ़ा परखी, हाणे मौला हिननि खे फरमायो आहे आसमान जी तरफ़ ॾिसो। जॾहिं हिननि आसमान जी तरफ़ ॾिठो, ख़ैमे जो पर्दो फाटो आहे, आसमान जा दरवाज़ा खुलंदा रहिया। हर कंहिं शहीद जन्नत में पंहिंजा मक़ामात ॾिठा। हीअ 72 जो मेराज आहे, 72 जो मेराज आहे। हुसैन ज़िंदगीअ में ई 72 खे पंहिंजे उन मक़ामात ताईं पहुचाए छॾियो। हाणे मौला हर कंहिंखे नालो था वठनि। बुरेर सुभाणे तूं बि शहीद थींदे, मुस्लिम इब्न औसजा सुभाणे तूं बि शहीद थींदे, हबीब सुभाणे तूं बि शहीद थींदे। रावी चए थो मां ॾिसंदो पियुसि जीअं जीअं मौला कंहिंजो नालो खणी बिशारत ॾियनि शहादत जी, त उनजो चहिरो ईअं खिली वञे हा जो गुलाब जो गुल टिड़ंदो। अदब जी बारगाह, बुज़ुर्ग अॻियां वेठा आहिनि, जवान पोयां आहिनि, नौजवान पोयां आहिनि। 14 सालनि जो क़ासिम ॿार आहे, इन करे जॻह मिली अथसि ख़ैमे जे दरवाज़े ते। हज़रत क़ासिम ॾिठो त मुंहिंजो नालो मौला न आहे, मुंहिंजो नालो मौला न आहे। ॿार आहिनि, पंहिंजे गोॾनि भर बीही थोरो पंहिंजो पाण खे मथे कयूं ताकी मौला मूंखे बि ॾिसनि। मौला हिकिड़ो दफ़ो ॾिठो, जीअं मौला ॾिठो, हाणे हज़रत क़ासिम पुछनि था मौला छा सुभाणे मां शहीद न थींदुसि?
छा सुभाणे शहीद थियण वारनि जे लिस्ट में मुंहिंजो नालो न आहे? जज़्बात त आहिनि, लेकिन मौला ॾेखारणु चाहिनि था त सिर्फ़ु जज़्बात न आहिनि, मारिफ़त बि रखे थो क़ासिम। इन करे मौला सॾियो क़ासिम खे। अली अकबर फ़र्ज़ंद हुसैन जो आहे, लेकिन पालियो इमाम हसन ऐं ज़ैनब आहे। क़ासिम फ़र्ज़ंद हसन जो आहे, लेकिन पालियो इमाम हुसैन आहे। 14 साल मौला पालियो आहे। मौला सॾु कयो। सॾु करण खां पोइ मौला पुछनि था, या बुनैया कैफ़ अरल मौत। जीअं त पालियो तंहिंजे करे मौला हमेशह क़ासिम खे पुट चई ख़िताब कंदा, या बुनैया, पुट मुंहिंजा, कैफ़ अरल मौत, तोखे मौत कीअं थो लॻे? मारिफ़त आहे। हज़रत क़ासिम जवाब ॾिनो, मौला अहला मिनल असल, माखीअ खां वधीक मिठो आहे, माखीअ खां वधीक मिठो। हाणे मौला फरमाइनि था, क़ासिम तूं त तूं आहे, सुभाणे मुंहिंजो ही 6 महीननि जो असग़र बि शहीद थींदो। रावी जो त मुठो हज़रत क़ासिम जीअं अली असग़र जो नालो ॿुधो, थोरो पोइते हटिया, उथी बीही रहिया ऐं फरमाइनि था, केरु आहे जंहिंजी ज़रूरत जो मुंहिंजे ज़िंदगीअ में ख़ैमनि में अचे ऐं मुंहिंजे भाउ नंढड़े अली असग़र खे शहीद करे? मौला हिकिड़ो दफ़ो वरी क़ासिम खे पंहिंजे सीने सां लाथो आहे। फरमाइनि था, क़ासिम फ़र्ज़ंद, ही अली असग़र ख़ैमनि में शहीद न थींदो, मुंहिंजे हथ ते मैदान जिहाद में शहीद। ही बि मुजाहिद। बस हिकिड़ो जुमिलो, सुबह आशूर थी आहे, हर को अचे त मौला अॻ में मूंखे इजाज़त ॾियो। हज़रत अली अकबर जी शहादत खां पोइ क़ासिम खां हाणे बर्दाश्त नथो थिए। अल्लामा मजलिसी लिखनि था त क़ासिम हिकु अहिड़ो कमु कयो जंहिंखां पोइ मौला इमाम हुसैन खे इजाज़त ॾियणी पई। छा था कनि क़ासिम? मौला जे पेरनि में वेही रहिया। कॾहिं पेर चुमे चवनि था, मौला मूंखे इजाज़त ॾियो। कॾहिं हथ चुमे चवनि था, मौला मूंखे इजाज़त ॾियो। हे हज़रत क़ासिम मौला जा पेर एतिरा चुमिया जो आख़िर इमाम हुसैन खे इजाज़त ॾियणी पई। हाणे हुमैद इब्न मुस्लिम जेको यज़ीद जे लश्कर में आहे, ईसाई आहे, लिखण वारो आहे, उहो चए थो, मूं ॾिठो त हुसैन हिकु ॿार खे खणी घोड़े ते सवार कयो। इन करे 14 सालनि जो ॿार थींदो ऐं चवे थो त कोई हथियार हुनजे जिस्म ते न हुयो। इन करे त हथियार सभु वॾनि जे लाइ ठहंदा आहिनि, ॿारनि जे लाइ कोई हथियार न ठहंदो आहे। इन करे कोई हथियार क़ासिम जे जिस्म जे मुताबिक़ आहे ई कोन। तंहिंजे करे मौला सिर्फ़ु हिकिड़ो पहिरियाण पाराए हथ में तलवार ॾेई रवानो कयो आहे। ही हुमैद चवे थो, मूं ॾिठो त इहो ॿारड़ो निकितो ऐं मां जॾहिं चहिरे जे तरफ़ ॾिठो, हिनजे कशुक़तुल क़मर, ॼण त चंड जो टुकड़ो पियो लॻे, चंड जो टुकड़ो। इहो मुहिब अहले बैत जो जुमिलो न आहे, ईसाईअ जो जुमिलो। क़ासिम जो चहिरो न हो, ॼण चंड जो टुकड़ो पियो आयो। चवे थो, हमिलो कयो क़ासिम हिन लश्कर ते। रज पढ़े थो मौला, इन तनकुरूनी अना इब्नुल हसन, नथा सुञाणो त सुञाणे वठो, मां हसन जो फ़र्ज़ंद क़ासिम आहियां। चवे थो सॼो लश्कर घेरे वियो हज़रत क़ासिम खे। इहो हुमैद चयो त मुंहिंजे भरिसां हिकिड़ो शाम जो वॾो पहलवान बीठल हो। उन चयो त मां ज़रूरु हिन ते हमिलो कंदुसि। मूं चयो त हिन ॿार जे चौधारी जेको लश्कर आहे उहो ई काफ़ी आहे, तूं छाजे लाइ थो वञे? हुन चयो, न मां ज़रूरु हमिलो कंदुसि। हीअ चए थो, वरी मां हुनखे चयो त छे अहिड़ा चंड जे टुकड़े जे चहिरे जहिड़ा जवान बि क़त्ल कया वेंदा आहिनि। चई हुनखे रहम न आयो, निकितो हुयो। लेकिन इन पहलवान खे बि ज़रूरत नथी थिए जो क़ासिम जे साम्हूं अचे।
इहो पोयां ॻोल्हींदो थो वठे त वक़्तु मिले पोयां ॻोल्हींदो थो वठे। हिकिड़ो दफ़ो हिनखे वारो मिलियो, पोयां हिन हज़रत क़ासिम ते वार कयो आहे। हज़रत क़ासिम ज़मीन ते आया ऐं मौला फ़रियाद बुलंद कई, अस्सलामु अलैका या अबा अब्दुल्लाह, मौला मुंहिंजो आख़िरी सलाम। इहे चवे त मूं ॾिठो हुसैन लश्कर ते ईअं हमिलो कयो जीअं बाज़ पंहिंजे शिकार ते ईंदो आहे। चवे थो हुसैन ऐं लश्कर जे विच में एतिरो त तेज़ीअ सां जंग छिड़ी वई जो मिटी एतिरी उॾामी जो मूंखे नज़र न पियो अचे त अलाए छा थो थिए। चई थोरी देरि खां पोइ मिटी जो वेठी त हाणे मूं ॾिठो त हुसैन करबला जे ज़मीन ते वेठो हुयो, क़ासिम जो सर हुसैन जे गोद में हुयो ऐं हुसैन इन सर खे ईअं ॾिसी रहियो हुयो जीअं कारी क़ुरान खे पढ़ंदो आहे। चयो त मूं भरिसां वियुसि। हुसैन चई रहियो हो, क़ासिम फर्ज़ंद, उन वक़्तु सॼो थी जॾहिं मां तुंहिंजी का मदद करे नथो सघां। चए थो मूं ॾिठो क़ासिम जो रूह परवाज़ कयो। इमाम हुसैन हज़रत क़ासिम खे खयो आहे। हाणे क़ासिम जो सीनो हुसैन जे सीने सां आहे ऐं चए थो मूं ॾिठा क़ासिम जा पेर ज़मीन सां लॻंदा पिया अचनि। इहो हुसैन क़ासिम खे खणी चए थो मूं ॾिठो उन ख़ैमे में आयो जिते अॻु में अली अकबर जो लाश पियल हुयो। हुसैन हिकिड़े पासे क़ासिम जो लाश रखियो, ॿिए पासे अकबर जो लाश। हुसैन विच ते वेही रहियो, हिकिड़ो हथु क़ासिम जे लाश ते, ॿियो अकबर जे लाश ते। हुसैन आसमान जे तरफ़ सिर बुलंद करे फरमायो, वाह गुरबता, वाह गुरबता, हाय हुसैन अकेलो रहिजी वियो, हाय हुसैन अकेलो रहिजी वियो। क़ासिम तूं बि छॾे वे, अली अकबर तूं बि छॾे वे, हुसैन अकेलो रहिजी वियो। अला लानतुल्लाहि अला क़ौमिज़ ज़ालिमीन, सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्य मुन्क़लिबिन यन्क़लिबून। अल्लाहुम्मा कुल्लि वलिय्यिकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि साअति व फ़ी कुल्लि साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व अय्ना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तवआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। अल्लाहुम्मा सल्लि। कुछ मोमिनन जूं दुआऊं आहिनि, सभई गॾिजी सलवात पढ़ो मोहम्मद वाले।